नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची का खबर ॾींदा हलूं त कराची जे मलीर यूनियन काउंसिलर उणी पपरी में सिंध पब्लिक हेल्थ पारां पपरी खे 12 करोड़ जी लागत सां विछायल गटरनि जे मुख्य लाइन मुकमल नाकारा थी वई है। मुख्य रोड मुकमल थियण खां अॻु हंधा हंधा उखड़ी वियो। रवासी ऐं दुकानदार मोहम्मद कुरैशी, नवीद भुट्टो, काशिफ बलोच, फैज़ मला ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो आहे त 14 फरवरी 2017 ते शहीद रुखसाना फैसल नाले सां मनसूब रोड नेशनल हाईवे खां गबूल चौक ताईं पके रोड जो सिंध असेंबली जे मेंबर मोहम्मद साजिद जोखियो, मेंबर सिंध असेंबली शाहिना शेर अली स्कीम जी इफ्तिताह कयो। हिन स्कीम में करप्शन थियण खिलाफ़ एहतजाज भी कया विया हुआ। हिन ॿुधायो त सिंध पब्लिक हेल्थ वारा जीअं रोड जो कमु छॾे विया आहिनि, इहो मुकमल न कयो वियो आहे। हाणे मुख्य गटरनि जे नालनि रोड ते विछायल नाक़स मटीरियल जे इस्तेमाल करे करोड़े रुपयनि जे करप्शन करण सबबि रोड हंधा हंधा उखड़ी वियो। असांजा रोज़गार मुतासिर थियण लॻा आहिनि। हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। हिन वस वारनि खां मुतालबो कयो त सख़्ती सां नोटिस वठे करप्शन कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे। MP ऐं MNA ऐं ज़िले काउंसिलर खां मुतालबो कयो त सिंध पब्लिक हेल्थ खिलाफ़ सख़्ती सां नोटिस वरितो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो सख़्त कयो वेंदो। 8 करोड़ जी स्कीम हुई, इन जो असर इहो थियो आहे, हे गटर खुलिया पिया आहिनि, हे गटर खुलियो पियो आहे, साम्हूं गटर रोज़ हिते माण्हू पिया था किरनि, मायूं पंहिंजूं किरनि। चई बीठा आहियूं UC वारनि खे, को बि ॿुधण वारो कोन्हे, केर बि तयारु न आहे। 3 दफ़ा असां पंहिंजे ख़र्च ते करायो आहे, पर उहो हेंगल जेके आहिनि वॾा थी विया आहिनि, हिते को ढकणो बीहे ई कोन थो, केर बि असांजो जेको आहे ॿुधे ई कोन थो। असां दरख़्वास्त था कयूं चेयरमैन UC खे त महिरबानी करे हिन ते गौर करे। हिते इंसान रहनि था, हिते जानवरनि खां वधीक बदबू असांजी ऑफिस आहे त बदबू खयूं थी वञे, केर ॿुधे ई कोन थो। दरख़्वास्त आहे चेयरमैन खे त महिरबानी करे हिन ते गौर करे। तव्हांखे दरख़्वास्त था कयूं, हीअ 8 करोड़ जी स्कीम हली, जेको नओं रोड हाणे ठहियो हुनजी हीअ हालत ॾिसो। UC खे एप्लीकेशन ॾेई थकिजी पिया आहियूं, को गौर कोन थो करे का। ॿी हद इहा त लेडीज़ हितां कीअं गलियुनि में गुज़रंदी, कीअं हितां वेंदियूं हाईवे हेॾे। अञा सिटी स्टेशन हिन फाले तव्हां सिटी स्टेशन था ठाहियो, हेॾे डबल रोड जी स्कीम हुई त सिंगल स्टीम करे विया, सिंगल रोड ठही वियो आहे। हुन ते को गौर कोन थो करे। छड़ो जेको पैसा अचनि था 8 करोड़ विया काॾे, को पुछण वारो आहे कोन आहे हिन हुकूमत खां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।